जी नाज़रीन, ॻाल्हि कयूं पिया त PTI हर हाल में लॉन्ग मार्च करण जो ऐलान कयो आहे। इमरान ख़ान अॻूणो वज़ीर आज़म ऐं PTI जो चेयरमैन चवे थो त असां हर सूरत में इस्लामाबाद पहुचंदासीं। ॿिए पासे वफ़ाक़ी हुकूमत फ़ौज ऐं FC खे तलब कयो आहे। इहे ज़रियनि खां इहा ख़बर हले पई ऐं इमरान ख़ान चवे थो त न्यूट्रल्स ऐं जजिस खे पैगाम आहे त उहे हिन वक़्तु ध्यानु ॾियनि ऐं फ़ैसिला तो वक़्तु आहे ऐं को फ़ैसिलो कनि। शाकिर सोलंकी साहब सीनियर सहाफ़ी आहिनि, तर्जुमे निगार आहिनि, असां उन्हनि खां टाइम वरितो आहे। शाकिर साहब, वॾी महिरबानी प्रोग्राम में जॉइन करण जे लाइ। महिरबानी। सोलंकी साहब, कीअं था ॾिसो न्यूट्रल्स ऐं जजिस खे पैगाम आहे त हिन वक़्तु फ़ैसिला तो वक़्तु आहे। इमरान ख़ान चवे थो पाण पोइ ॾफेड़ वारी सूरत हाल ऐं वफ़ाक़ी काबीना जे फ़ैसिले ते बाद में ॻाल्हायूं था, पर इमरान ख़ान जो इहो अॼोको बयानु कीअं था ॾिसो? ॾिसो, इमरान ख़ान साहब अॻु में बि हिकिड़ो ऐलान करे चुको त बाबा मुंहिंजे लॉन्ग मार्च में फ़ौजी फैमिलीज़ बि शरीक थींदियूं ऐं कॾहिं इमरान ख़ान न्यूट्रल जे ख़िलाफ़ थो ॻाल्हाए त न्यूट्रल जानवर हूंदो आहे ऐं कॾहिं उन्हनि खे चए थो त बाबा हाणे न्यूट्रल न रहो ऐं अचो मैदान में। अॻु में बि तव्हांखे यादि हूंदो एम्पायर जी उंगलीअ जो जेको टर्म आहे उहो इमरान ख़ान मुतारफ़ करायो 2014 में त बाबा एम्पायर उंगली खणण वारो आहे ऐं एम्पायर जी उंगली उथण वारी आहे। सो इमरान ख़ान कोशिशि करे पियो त इदारा इन्वॉल्व थियनि, पर मुंहिंजो न आहे ख़्यालु त अञा हिन महिल त इदारा को इन्वॉल्वमेंट इदारनि जी आहे ऐं इमरान ख़ान चाहे थो त 2014 वारे धरणे वांगुरु मूंखे का सपोर्ट मिले जंहिंजे करे हू चए थो त बाबा जज ऐं जनरल जेके आहिनि हाणे उहे न्यूट्रल न रहनि ऐं उन्हनि खे मुदाख़लत करणु घुरिजे। पर मुंहिंजो न आहे ख़्यालु जेके सभई सियासी जमातूं, छाकाणि त एस्टेब्लिशमेंट हिकिड़ो त इमरान ख़ान मां वॾी मुश्किल सां जान छॾाई आहे सभिनी सियासी जमातुनि खे अॻिते हाणे एस्टेब्लिशमेंट छॾे ॾिनो आहे हिन खे त बाबा इमरान ॼाणे, सियासी जमातूं ॼाणनि ऐं हुकूमत पंहिंजो फ़ैसिलो करे चुकी आहे त कंहिं बि सूरत में इमरान ख़ान खे इस्लामाबाद लॉन्ग मार्च आणणु न ॾिनो वेंदो, छाकाणि त 2014 जो तजुर्बो सभिनी सियासी जमातुनि जे तव्हांजे असांजे साम्हूं आहे। इमरान ख़ान पंहिंजी कमिटमेंट पूरी करण वारो माण्हू न आहे, हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि इहा त इमरान ख़ान मुज़ाकरात ते यकीन रखण वारो न आहे त इमरान ख़ान सां ॻाल्हाईंदो केरु, हू जेकॾहिं अची वेही रहे इस्लामाबाद में धरणो ॾेई त हुन सां केरु ॻाल्हाईंदो, हू ॻाल्हाइण लाइ कंहिंसां तयारु न आई, कंहिंजी ॻाल्हि मञण लाइ तयारु न आई, त पोइ इहो कीअं मसइलो हल थींदो? इस्लामाबाद खे जाम करणु त कोन ॾींदी हुकूमत। इन जे करे हुकूमत फ़ैसिलो कयो आहे त बाबा हिननि खे इहो हिकिड़ो ॾींहुं इंतिशार, शोर शराबो, लाठी चार्ज, गिरफ़्तारियूं, इहे जेके पथराव त शेलिंग ऐं इहे सिलसिला हिकिड़ो ॾींहुं खणी हली सघनि था ऐं ॿिए ॾींहुं ठाकुर थी वेंदी हुकूमत जो इहो ख़्यालु आहे। इन जे करे सभिनी सियासी जमातुनि इहो फ़ैसिलो कयो आहे त इमरान ख़ान जे धरणे खे, लॉन्ग मार्च खे इस्लामाबाद अचणु न ॾिनो वेंदो आहे। इस्लामाबाद हिन महिल ऐं पार्लियामेंट हाउस में मौजूदु आहियां ऐं ॾिसां पियो शहर खे त शहर सॼो सील कयो वियो आहे ऐं रोडनि ते इवन शाराए दस्तूर बि मुंहिंजे साम्हूं आहे, उन ते बि गाॾियुनि जी अचु वञु घटि आहे। उहो हिन जे करे त रेड ज़ोन मुकमल तौर ते ब्लॉक सील कयो वियो आहे ऐं चइनी तरफ़नि खां मख़सूस हिकु ॿ रस्ता छॾिया विया आहिनि, उते बि वॾी चेकिंग ऐं वॾियूं लाइनूं लॻल आहिनि गाॾियुनि जूं। ऐं इस्लामाबाद जा जेके एंट्री पॉइंट्स आहिनि, जेके बि 3-4, उहे बि मुकमल तौर ते सील कया विया आहिनि। पिंडी सील कयो पियो वञे, मोटरवे सील कया पिया वञनि, GT रोड सील कयो पियो वञे, कंटेनर रखी ऐं गिरफ़्तारियूं, पकड़ धकड़ ऐं क्रैक डाउन वॾे पैमाने ते हर शहर में हले पियो, पंजाब में स्पेशली। ज़ाहिर KP में त हुननि जी हुकूमत आहे PTI जी, लेकिन पंजाब में नून लीग जी हुकूमत आहे ऐं कोशिशि कई वेंदी त हिननि खे जेकॾहिं वॾी का गिरफ़्तारी करणी पई त उहा वॾी गिरफ़्तारी बि करण लाइ हुकूमत तयारु आहे। शाकिर साहब, जेकॾहिं का वॾी गिरफ़्तारी थिए थी या का ॾफेड़ वारी सूरत हाल पैदा थिए थी त उहा छा किथे सिधी अणसिधी तरह इमरान ख़ान जे या PTI जे फेवर में न हली वेंदी? ॾिसो, असल में ही जेको सियासी जमातुनि जो ख़्यालु आहे त PTI जेका आहे उहा पॉलिटिकल पार्टी न आहे, ही फैन क्लब आहे इमरान ख़ान जो ऐं हुनजा परस्तार आहिनि, मदाह आहिनि ऐं मम्मी डैडी छोकिरा आहिनि ऐं जेके ही को पीपल्स पार्टीअ वारा जियाला कोन्हनि जेके कोड़ा खाईंदा, मारू खाईंदा ऐं गोलियूं खाईंदा, जेल काटींदा। ही हिकिड़ो ॾींहुं हिकिड़ी राति बर्दाश्त नथा करे सघनि जेल में, थाणे में। इमरान ख़ान मुशर्रफ दौर में हिकिड़ी राति थाणे में रहियो, मूंखे यादि आहे।
ऐं उहे अञा ताईं तकरीर में हवाला ॾींदो आहे त मां जेल काटे आयो आहियां। सो हिननि जो जेल काटण वारो इहो मिज़ाज ई कोन्हे पीटीआई जो। मैदान में बीहण वारा न आहिनि। भंगड़ा शंगड़ा हुजनि, डांस पार्टी हुजे, राग रंग हुजे, तंहिं जीअं डी चौक ते 2014 में कयो, इहे त करे सघनि था, पर पीटीआई माना लठ बाठो जाते हलंदो उते पीटीआई जो जेको वर्कर आहे उहो पीपल्स पार्टी जे जियाले वांगुरु नथो बीह सघे। ऐं हिननि जो ख़्यालु इहो आहे त जेकॾहिं क़यादत कुझु माण्हू जेके 2-3 आहिनि मर्कज़ी, उन्हनि खे जेकॾहिं नज़रबंद कजे या गिरफ़्तार कजे त पोइ ही पीटीआई जा जेके छोकिरा आहिनि या नौजवान आहिनि उहे मैदान में बीहण वारा कोन्हनि। ज़ाहिर आहे नज़र बि अहिड़ो अचे पियो त छाकाणि त अञा जेसीं ताईं ही सियासी मिज़ाज न हिननि जो बणिबो तेसीं ताईं ही को नज़रियाती कोई फ़िक्री तरह को सियासी वर्कर त आहिनि कोन। सो हिननि जो इहो ख़्यालु आहे सियासी जमातुनि जो त ही पीटीआई जा जेके कारकुन आहिनि उहे मैदान में बीहण वारा न आहिनि ऐं हिननि खे गिरफ़्तारियूं ऐं जेके शेलिंग ऐं इहे लाठी चार्ज थींदो त ही मैदान छॾे हलिया वेंदा। सही। मुल्क ॾुखियुनि हालतुनि मां गुज़रे पियो शाकिर साहब। इमरान ख़ान साहब जी 3.5 या पोणा 4 साल जेका हुकूमत रही उन में मईशत किथे पहुती आहे। अॼु जेकॾहिं पाण ॾिसूं त $200 खां वधीक थी वियो आहे। बेरोज़गारी तमामु घणी आहे। मुल्क में अफ़रा तफ़री आहे। छा मुल्क इन क़िस्म जी शयूं हिन वक़्तु बर्दाश्त करे सघे थो ऐं एॾी अफ़रा तफ़री जो वफ़ाक़ी राजधानी वारो शहर मफ़लूज बणायो वञे, उतां जी मक़ामी आबादी, उतां जा माण्हू, उते जेके इदारा, उते जेके माण्हू अचणु वञणु, उन जी आम ज़िंदगी मफ़लूज बणाई वञे, आलमी सतह ते मोराल जेको आहे उहो मुल्क जो केतिरो मुतासिर थिए पियो? कीअं था ॾिसो हिननि सभिनी शयुनि खे? ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त 2014 में जॾहिं चीनी सदर अचे पियो, तव्हांखे यादि हूंदो उन्हनि ॾींहंनि में इमरान ख़ान धरणो अची हणी वेही रहियो ऐं चीनी सदर जो जेको दौरो हुयो उनखे डिस्टर्ब कयो ऐं उन महिल सरमायाकारी अचे पई पाकिस्तान में जेका इमरान ख़ान जेको इल्ज़ाम लॻायो वञे थो त इमरान ख़ान रोकण जी कोशिशि कई। हाणे इमरान ख़ान 3.5 साल मुल्क जी मईशत जंहिं तरीक़े सां तबाह कई, लखे माण्हू बेरोज़गार थिया था, असांजे मीडिया में हज़ारे माण्हू बेरोज़गार थिया ऐं जेके 1 करोड़ नौकरियूं ॾियणियूं हुयूं जंहिं माण्हूअ खे उन लखे बेरोज़गार कया, जंहिंखे 50 लख घर ॾियणा हुया उन हज़ारे माण्हू बेघर कया ऐं पंहिंजो घर रेगुलराइज़ कयो। डॉलर खे जेको आहे 200 ताईं वञी पहुचायो, 190 ताईं पहुचाए पोइ छॾियो आहे इमरान ख़ान। त हाणे ज़ाहिर आहे इमरान ख़ान त मईशत तबाह कई। जेको कर्ज़ु आहे उन में एॾो वॾो रिकॉर्ड इज़ाफ़ो कयो जेको माज़ीअ जे कंहिं बि हुकूमत न कयो आहे। त हाणे इमरान ख़ान वरी जेकॾहिं ही जमातूं आयूं आहिनि इमरान ख़ान मूं जान छॾाए मईशत खे कुझु सहारो ॾियण जी कोशिशि कनि पिया, इमरान ख़ान धरणा खणी थो अचे, त पोइ ही जेको इल्ज़ाम लॻायो पियो वञे इमरान ख़ान ते सियासी जमातुनि जे तरफ़ां त हिन अॻ में बि पाकिस्तान जी मईशत खे तरक़ीअ खे रोकण जी कोशिशि कई ऐं हाणे बि मईशत खे जॾहिं सहारे ॾियण जी ज़रूरत आहे त इमरान ख़ान इंतिशार ऐं अनारकी ऐं खाना जंगीअ जूं ॻाल्हियूं करे पियो ऐं शेख रशीद बि इन क़िस्म जूं ॻाल्हियूं करे चुका आहिनि। गुज़िरियल ॾींहुं तव्हां इहो ॾिठो आहे जेको राति जेको थियो आहे लाहौर में हिकिड़ो पुलिस एहलकार बि शहीद कयो वियो आहे, उहो बि पीटीआई जे कारकुननि ते इल्ज़ाम आहे त पीटीआई वारनि शहीद कयो आहे। हाणे इन क़िस्म जो जॾहिं माहौल पैदा कंदा इन जी कहिड़ो शहरी पाकिस्तानी जेको आहे इन जी हिमायत कंदो इन एहतजाज जी या इन रवैये जी? हिकिड़ा सियासी रवैया थींदा आहिनि। हिन ज़ातियात ते ज़ाती दुश्मनीअ जे लेवल ते इमरान ख़ान खणी वियो आहे सियासी इख़्तिलाफ़नि खे। 3.5 साल जेको अपोज़िशन लीडर के सां हथ मिलाइणु पसंदि न कंदो हुजे, ॻाल्हाइणु पसंदि न कंदो हुजे, आइनी जेके तक़ाज़ा आहिनि त बाबा वज़ीर आज़म खे अपोज़िशन लीडर सां मुशावरत करणी हूंदी आहे, चेयरमैन नेब जो मामिलो हुजे, चीफ इलेक्शन कमिशनर जी तक़ररीअ जो मामिलो हुजे, इलेक्शन कमीशन जे मेंबरनि जी तक़ररीअ जो मामिलो हुजे, इहे अहिड़ा मामला आहिनि जंहिं ते अपोज़िशन लीडर ऐं चेयरमैन वज़ीर आज़म जी मुशावरत लाज़िम आइनी तौर ते। उहे आइनी तक़ाज़ा बि साइड ते करे इमरान ख़ान 3.5 साल ईअं गुज़ारिया त इहो ज़ातियात ते वठी वञणु, दुश्मनी जे लेवल ते वठी वञणु, घरनि ते हमला करणु, घरनि जे ॿाहिरियों मुज़ाहिरा करणु, पंहिंजे चादर चौदीवारी तक़दुस पामाल करणु। हाणे जेका इमरान ख़ान मरियम नवाज़ जे बारे में जेके तक़रीर कई हुई, हाणे इहा ॿोली, इहा लैंग्वेज, इहा को आम हिकिड़ो थड़े ते वेठल माण्हू जेको आहे उहो बि इस्तेमालु बिल्कुलु सही था चओ, बिल्कुलु सही था चओ शाकिर साहब, बिल्कुलु सही था चओ। तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, प्रोग्राम जारी, वठूं था ब्रेक।